मटियारी में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर अशरफ शाह मूजिब सिंधी अदबी संगत शाख पलीजाड़ी पारा सकाफ़ती गॾिजाणी सिंधी अदबी संगत ऑफिस पलीजाड़ी में कोठाई वई, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संगत ज़िले मटियारी राब्ता सेक्रेटरी सैयद इमदाद अली शाह की सदारत हेठ थी गुज़री, जंहिंमें मेहमान ख़ास सिंधी ॿोली के नामियारे शाइर उदास सोलंकी हो, जॾहिं त एज़ाज़ी मेहमाननि में अब्दुल जब्बार ज़रदारी, सोहराब बाटी, सैयद अशरफ शाह और अनवर पलीजो हुआ, जिन पंहिंजे ख़िताब में चयो त अॼु समूरी सिंध सकाफ़ती रंगनि सां झरकी पई आहे। अॼोको ॾींहुं 4 डिसंबर क़ौमी ईद जो ॾींहुं आहे ऐं सिंध धरतीअ सां वफ़ा जो ॾींहुं आहे। हर हिकु सिंधी ख़ुशि आहे। बरसाति सतायल जे लबनि ते मुर्कूं आहिनि, पंहिंजा दर्द सिंध धरती मथां क़ुर्बान करे छॾिया आहिनि। सिंधू तहज़ीब सभिनी तहज़ीबुनि जी माउ आहे। सकाफ़त जो ॾियारो मल्हाइणु ज़िंदह क़ौमुनि जो शान ऐं मान आहे। सिंधी सकाफ़त असांखे प्यार, मोहब्बत ऐं अमुन जो दर्स ॾिए थी। सिंधी माण्हुनि खे घुर्जे त पंहिंजे इदारनि जी मालिकी कनि। गॾिजाणी में अहमद ख़ान जिसकाणी, यूसुफ लाखो क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। गॾिजाणी में मेहराब बाटी, फैज़ू पलीजो, नेक मला, सिद्दीक़ शाह, ख़ालिद हुसैन सेहड़, साबिर शाह, साईं अमीर शाह, होबदार सोलंकी, ज़ुल्फ़कार बाटी, नंढड़ी सना ज़रदारी शिरकत कई।